ही ॿ शयूं आहिनि हिन में त पार्टी जो चेयरमैन ज़ाहिर इमरान ख़ान जो वस हलंदो त ज़ाहिर आहे ताहयात चेयरमैन आहे उन में त कोई सवाल ई न आहे त बैरिस्टर गौहर हुजे या बैरिस्टर अलिफ या बे हुजे सो सबब ॿ थी सघनि था अगरि हू दस्तबरदार थियनि पिया अगरि कंहिं ॿिए माण्हू खे चेयरमैन ठाहिण जी ॻाल्हि थिए पई PTI जो त सिर्फ़ु ॿ सबब थी सघनि था हिकिड़ो सबबु त लीगली ऐं टेक्निकली ख़ान साहब ऐं हुनजे माण्हुनि खे सम्झ में ईंदो हुजे त यार असीं ही कराईंदासीं इलेक्शन इलेक्शन कमीशन असांजे इलेक्शन खे वरी रद्द करे छॾींदी ऐं असां खां ही बैट जो निशान हलियो वेंदो हाणे हुन को लीगल टेक्निकल मामला हुजनि जंहिंजी मूंखे ख़बर न आहे त भई किथां तव्हां नामज़दगी फॉर्म जेको आहे ज़ाहिर इंट्रा पार्टी में बि त नामज़दगी फॉर्म ऐं छण ऐं फलाण ढिमकाण थींदो आहे ॿियो इहो डपु हुजे त भई हिनखे चेयरमैन कयूं वरी ही हाणे त इद्दत जा केस अचनि पिया ॿिया केस अचनि पिया वरी नाहिल थी वञे त हिनखे पार्टी जो उहिदो वरी छॾिणो पवंदो सो हिकिड़ो हिन जो सबबु थी सघे थो टेक्निकल ऐं लीगल उहो त बहरहाल हिन धड़ियुनि खे पाण खे ख़बर हूंदी ॿियो सबबु थी सघे थो त ही के अंडरस्टैंडिंग जो हिसो हुजे त ठीकु आहे असीं PTI खे सिर्फ़ु उन सूरत में इलेक्शन विढ़णु ॾींदासीं जॾहिं -1 हुजे माइनस इमरान खान 1 इमरान हर पार्टी में ॾिसो न जॾहिं मोहतरमा खे माइनस करण जी कोशिशि थी पीपल्स पार्टी मां त पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन ठही जंहिंजो पोइ मखदूम अमीन फ़हीम साहिब खे चेयरमैन कयो वियो मरहूम खे सो इहो जेको माइनस जो ख़्वाहिशात आहिनि इहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो खां हुयूं त माइनस ज़ुल्फ़कार अली भुट्टो पीपल्स पार्टी ठहे पोइ माइनस जेको आहे बेनज़ीर भुट्टो पीपल्स पार्टी ठहे पोइ माइनस जेको आहे नवाज़ शरीफ़ नवाज़ लीग ठहे माइनस लंडन वारे भाईजान जे अल्ताफ़ जे हिकिड़ी MQM ठहे माइनस हाणे ख़ान जे हिकिड़ी PTI ठहे सो अगरि त ही कंहिं अंडरस्टैंडिंग जो हिसो आहे त इहो बि फैक्टर इहो बि सबबु थी सघे थो हाणे मूं वटि कोई इंफॉर्मेशन न आहे त पोइ उन में ख़ान ज़ाहिर इहो सोचींदो हूंदो या हुनखे हुनजा जेके बि मुशीर हूंदा सभु सलाह ॾींदा हूंदा साईं कंहिंखे बि ठाहे छॾियो सभिनी खे ख़बर आहे पार्टी कंहिंजी आहे ज़ो न अला मग़फ़रत करे मखदूम साहिब जी ऐं मोहतरमा जी बि भले मखदूम साहिब PPP जो हुन महिल चेयरमैन हो 4P 4P जो सदर हो या चेयरमैन जो पर सभिनी खे ख़बर हुई त बेनज़ीर भुट्टो आहे मखदूम साहिब जी पार्टी त न हुई न ईअं ई अगरि ही बैरिस्टर गौहर या बैरिस्टर अलिफ या बे को हीअं चेयरमैन थी बि वञे थो पार्टी जो त बसि कागज़नि में रहंदो लेकिन बहरहाल हुनजी साइन हुनजी फ़ैसिला अमल त थींदो सो उन में पोइ ख़ान साहिब जी चॉइस या PTI जी चॉइस हूंदी त को अहिड़ो बेज़रर ऐं अहिड़ो माण्हू जंहिंजी पंहिंजी का शख़्सियत बि अहिड़ी न हुजे जेको 4 माण्हू सुभाणे हुनखे मथे में इहो न अची वञे त आऊं साम्हूं थी बीहां ख़ान जे ऐं वकील इन करे छाकाणि त हींअर PTI जे सिर्फ़ु वकीलनि खे हीउ जेको मरवत दीर में शेर अफ़ज़ल मरवत छाकाणि त वकील आहे त थोरो असांजे जेके इख़्तियारियूं आहिनि इंतिज़ामिया आहे उहो PTI जे वकीलनि में हथु विझण खां टको पैसो लवाइनि पियो त शायदि पोइ चेयरमैन बि वकील खे कजे त जीअं छाकाणि त वकीलनि जो मसइलो इहो थी वञे थो त रुगो पार्टी जा नथा हुजनि हुनजी पंहिंजी बिरादरी आहे तंहिंजे करे शायदि हुन में हथु विझण खां थोरो लवाइनि था लेकिन इहा हसरत पूरी करे छॾिबी अगरि ज़रूरत पवंदी त वकीलनि खे ॿधी वठंदा सो दिस कैन बी अ पॉसिबिलिटी पर लेट्स सी हीअ त सभु ज़रियनि मां ख़बरूं हलनि थियूं जुमे में हाणे टाइम कोन्हे 2 ॾींहंनि खां पोइ जुमो आहे जी हा त ख़बर पइजी वेंदी PTI लाइ एक्चुअली जेको प्रॉब्लम बि आहे त कुझु न कुझु KP में PTI कुझु सरगर्मी ॾेखारे पई ऐं माण्हुनि बि वरी ॿधा अथऊं उन्हनि खे भले ॿधनि लेकिन PTI KP में एॾो जेको थोरो ॾुखियो बि आहे पख़्तून कल्चर आहे पख़्तून कल्चर आहे हुन में ईअं पुलिस वुलिस घरनि में घिड़े थी चादर 4 दीवारी जी त उते रिएक्शन अचे थो ऐं उहे बि KP हिकिड़ो सेंसिटिव एरिया आहे तालिबान दहशतगर्दी अलिफ बे त हुनजे करे KP में पाण खे नज़र आयो जीअं मिसाल हिन मरवत जो बि चैनल शेर अफ़ज़ल मरवत साहिब जो बि त भई दीर में माण्हू निकिरी आया हुते निकिरी आया सवात में निकिरी आया ईअं हज़ारनि में माण्हू
इहो पंजाब में ॾुखियो पियो थिए। पंजाब में अञा बि पीटीआई जेको बेस आहे पीटीआई जो केपी बि आहे सॼो जेब में अथनि पर पंजाब वारा। उते घणा माण्हू ॿधिजी वञनि था, बाक़ी रुपोशन ऐं जेके ॿधजनि था त पोइ हुननि खे कुटकुटा थिए थी त ॿुधायो ॿिया किथे रुपोश थियल आहिनि। सो उते हिकिड़ी हुते माण्हू मोबिलाइज़ न पिया करे सघनि ही पार्टी खे। पर हाणे मूं अॼु अख़बार में पढ़ियो पिए त हुननि जेके माण्हू इहो चवणु हो पीटीआई जो त सही असां ही बचाए वेठा आहियूं त जॾहिं इलेक्शन वेझो अचे त पोइ असीं माना ही स्ट्रेटजी आहे असांजी त असां पंजाब खे फ़िलहालु थधो रखियो वेठा आहियूं, जीअं इलेक्शन में गर्मा गर्मी थींदी त पोइ असीं बि केपी वांगुरु पंजाब खे गरम कंदासीं, यानी मोबिलाइज़ेशन कंदासीं। ख़ुदा ख़बर करणु हुननि खे ॾिबो या न ॾिबो, पर फ़िलहालु त मसइलो पीटीआई लाइ आहे त पंहिंजो बल्लो बचाए वठनि, जेको निशान अथनि बैट। त उन लाइ मुंहिंजो ख़्यालु आहे या लीगल या टेक्निकल पर्पज़ आहे, पर अगरि लीगल टेक्निकल पर्पज़ न आहे, ही हिकिड़ो पॉलिटिकल पर्पज़ आहे। कुझु अंडरस्टैंडिंग जे तहत माइनस इमरान जी हिकिड़ी को शर्त आहे ऐं ख़ान हुन ते लचक ॾेखारे पंहिंजे पाण खे माइनस करे पियो नाले मात्र ई सही, त पोइ जो मतिलबु इहो थियो त बल्लो हिन दफ़े इलेक्शन में हूंदो, ग्राउंड ते नज़र ईंदो। जॾहिं इहा ॻाल्हि मञी वठबी हुननि लाज़िम हूंदो त पोइ हूंदो।